ऐं हाणे हिकिड़ी विच में ब्रेक वठी असां विमोचन कंदासीं हिन बुक जो, किताब जो, सुहिणा सिंधी भाङो ॿियो। इहो किताब इन में लेख आहिनि जेके वॾनि वॾनि शख़्सियतुनि आहिनि जेके असांजी सिंधी जूं, उन्हनि ते लिखियल आहिनि। लिखिया आहिनि श्रीमती शोभा लालचंदानी। हिंदवासी में बि इहे छपजंदा आहिनि, पर असां श्री राम लालचंदानी जी यादि में लास्ट ईयर बि कढियोसीं, वरी हिन साल ही भाङो ॿियो आहे, त हिन जो विमोचन कंदा आरव ऐं आशवी। असांजी नई जनरेशन ऐं असांजी ओल्ड जनरेशन यानी मुंहिंजी नानी मिली करे हिन जो विमोचन कंदा। आरव ऐं आशवी श्री राम लालचंदानी जो ही ॾोहिटो आहे, हीअ पोटी आहे। त ज़ोरदार तारियूं हिन किताब जे विमोचन लाइ। मां अर्ज़ु कंदसि श्रीमती शोभा लालचंदानी खे, आनंद लालचंदानी, अनीशा लालचंदानी त हिते अचनि ऐं सभिनी खां इजाज़त वठी मां हिंदीअ में हिकिड़ी नंढी पोइट्री लिखी आहे पप्पा जे लाइ, त वो तव्हांजे साम्हूं पेश करणु चाहींदसि। मेरे पापा श्री राम, सच्चाई से करते रहे सब काम, वो थे मेरे पापा श्री राम। जिन्होंने सीखा नहीं करना विश्राम, वो थे मेरे पापा श्री राम। छोटा हो या बड़ा, अमीर हो या गरीब, सबसे करते थे वो दुआ सलाम, वो थे मेरे पापा श्री राम। किया जो भी जिंदगी में कभी न था वो आम, वो थे मेरे पापा श्री राम। दी है मुझे जो सीख, लगा न सकूं उसका दाम, वो थे मेरे पापा श्री राम। सभी को रखा खुश कर गए गुजर, वो अपने जीवन की शाम, वो थे मेरे पापा श्री राम। याद आते हैं बहुत पापा, आपको मेरा शत शत प्रणाम, वो थे मेरे पापा श्री राम।